असां भली शिया हुजूं, सुनी हुजूं, हिंदू हुजूं, मुसलमान हुजूं, ईसाई हुजूं, बागड़ी हुजूं, भील हुजूं, पर असुल असांजी सुञाणप जेका आहे उहा इहा आहे त असां इंसान आहियूं। असांजी ज़िंदगी जे लाइ जेको तरीक़ा असांजे मज़हबनि ॿुधाया आहिनि उहे सभई बि तक़रीबन हिकु जहिड़ा आहिनि। अॼु जी हीअ जेका महफ़िल सजाई वई आहे मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो असांजो गुलदस्तो आहे। इन गुलदस्ते में मुख़्तलिफ़ गुल आहिनि, मुख़्तलिफ़ मज़हबनि सां, मुख़्तलिफ़ ख़्यालात सां तालुक़ु रखंदड़ असां सभु हिते गॾु आहियूं, पर गुलदस्तो हिकिड़ो ई आहे। असां सभु इंसान आहियूं, इंसानियत जी बुनियाद ते जमो थिया आहियूं ऐं इंसानियत ई असांजे लाइ सभ खां वॾी असांजी सुञाणप आहे। असां भली शिया हुजूं, सुनी हुजूं, हिंदू हुजूं, मुसलमान हुजूं, ईसाई हुजूं, बागड़ी हुजूं, भील हुजूं, पर असुल असांजी सुञाणप जेका आहे उहा इहा आहे त असां इंसान आहियूं। तंहिंजे करे दुनिया जा जेके बि मज़हब आहिनि उन्हनि सभ खां पहिरियां इंसानियत जी त जेका आहे सबक़ु ॾिनो आहे। मां अर्ज़ु कयां त ख़ुदि इस्लाम में अल्लाह ताला क़ुरान मजीद में इहो चयो आहे त बाबा तव्हांजे मथां मज़हब में काई पाबंदी ऐं ज़ोर ज़बरदस्ती न आहे, ला इकराह फिद्दीन। तंहिंजी माना त हीउ मज़हब जेको आहे इहो हिकिड़ो अख़्तियारी शइ आहे, पर असुलु बुनियादी तरह सां असां अलाह जा पाना आहियूं। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त मां जॾहिं वेंदो आहियां त केतिरनि जॻहियुनि ते लिखियलु हूंदो आहे त असां सभिनी जो मालिक हिकु अलाह आहे। इहो बुनियादी पैगाम आहे ऐं इन जे करे असांजी जेके अहकामात आहिनि, असांजी ज़िंदगी जे लाइ जेको तरीक़ा असांजे मज़हबनि ॿुधाया आहिनि उहे सभई बि तक़रीबन हिकु जहिड़ा आहिनि। बाबा पीउ माउ जी इज़त सभई मज़हब सेखारीनि था, पाड़ेसरनि जी, इंसाननि जी ख़िदमत सभु मज़हब सेखारीनि था। अहिड़े नमूने सां हीउ मज़हब जेको आहे उहो पंहिंजी जाइ ते इंसान जो ज़ाती मामिलो ज़रूरु आहे, पर बुनियादी तरह सां सभु इंसान आहियूं, अलाह जा पाना आहियूं, असां सभु हिकु आहियूं ऐं इंशाअल्लाह हिकु रहंदासीं। मां सोचींदो रहियुसि त असांजे बुज़ुर्गनि जा नाला लिखियलु आहिनि त शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह, साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, साईं सचल सरमस रहमतुल्लाह अलैह। त इन्हनि सभिनी असांखे जेका तालीम ॾिनी आहे उहा इंसानी जी तालीम ॾिनी आहे ऐं ख़ासि तरह सां शाह अब्दुल लतीफ़ ऐं सामीअ जी संगत ऐं दोस्ती जेका आहे उहा असांजे तारीख़ जो हिसो आहे, बल्कि तव्हां असांजे लाइ हिकिड़ी रहनुमाई आहे। ऐं इन जे नतीजे में जेको सामीअ साईं जेका ॻाल्हि कई उहा इहा कई त पिपर में परमेश्वर त बबुड़ में को ॿियो, मस्जिद ऐं मंदर में रोशन थिए। इहा असांजे बुज़ुर्गनि जी तालीम आहे। त असां सभिनी खे हिन वक़्तु इंसानियत खे टुकड़नि में विरहाइण जी कोशिशि थी रही आहे, जॾहिं त असां सभिनी जे मज़हबनि में इंसानियत जे लाइ इंसानी जान, माल, इज़त, आबरू उन जे हिफ़ाज़त जी ज़िमेदारी खई वई आहे ऐं कंहिंखे बि कंहिंजे इज़त, आबरू या कंहिंजे माल ऐं जान जे मथां हमले करण जी इजाज़त न आहे। ऐं उन सां गॾोगॾु मां इहो बि अर्ज़ु कयां असांजी सिंधु धरती ख़ासि तरह सां तव्हां ॾिसो त हया शर्म असां सभिनी खे पंहिंजे तरह सां वरसे में मिलंदो आहे। हिक ॿिए जी इज़त, मुहबत, पाड़ेसरीअ जा हुक़ूक़ असांखे पंहिंजे तरफ़ां पंहिंजे वॾनि सेखारियो आहे त बाबा सभिनी जी इज़त कयो, सभिनी जी ख़िदमत कयो। अहिड़े नमूने सां असांखे सेखारियो वियो आहे त बाबा मस्जिद जेकॾहिं मुक़दस आहे त मंदरु जेको आहे उहो बि एतिरो ई मुक़दस आहे, उहो बि मज़हबी जेको आहे हिकिड़ी इबादत गाह आहे। अहिड़े नमूने सां ईसाइनि जी जेका इबादत गाह आहे उनजो एतिराम करण बि ज़रूरी आहे, पर के माण्हू असांजे इन मज़हब खे ग़लति इस्तेमालु करे रहिया आहिनि। अचो त गॾिजी हथ कयूं, असां इंसानियत दुश्मननि जे हथ में न खेॾंदासीं, बल्कि हथो हथ में विझी इंसानियत जे नारे खे बुलंद कंदासीं। आख़िर में नसीहत कई थो 5 मिंट त की रखजाए, ॿियनि खे त न कयूं पर मूंखे कई थो मूंसां मोहबत वधीक त न इन करे, पर मां अर्ज़ु कंदुमि त
त शाह लतीफ़ बि चयो आहे त सभई माण्हू न सोना मिड़ई पखी न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूई बहार अलाह असांखे उहो करे आख़िर दवाना